उमरकोट में रोड एक्शन कमेटी के सदते रोड जो कम मुकम्मल न थियण ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। धरणे में मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं कॉमपर्स तंज़ीमूं जा अॻवान तोड़े ॻोठाणा भी शरीक आहिनि। अॻवान जो चवणु आहे त राजा रस्ती खां उमरकोट ताईं रोड जो कम मुकम्मल तौर बंदि पियल आहे, जंहिं सबबि तकलीफ़ुनि में मुब्तला आहियूं। उमरकोट में रोड एक्शन कमेटी के सदते रोड जो कम मुकम्मल न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो पियो वञे। इन धरणे में मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं कॉमपर्स तंज़ीमुनि जा अॻवान तोड़े ॻोठाणा भी शरीक आहिनि। अॻवान जो चवणु आहे त राजा रस्ती खां उमरकोट ताईं रोड जो कम मुकम्मल बंदि पियल आहे, जंहिं सबबि इलाइक़े वासी तकलीफ़ुनि में मुब्तला आहिनि। मुतालबो कयो वियो आहे त रोड जो रहियल कम जल्दी मुकम्मल करायो वञे। इलियास तरीक़ा तफ़सील मालूम कयूं था। इलियास आगाह कजो, रोड जो कम मुकम्मल नाहे थी सघियो ऐं इन ख़िलाफ़ अॼु एहतजाज कयो पियो वञे। जी, उमरकोट के भरिसां जेको ॻोठ आहे राजा रस्ती, जेको बिल्कुखास रोड ते मौजूद है। राजा रस्ती लॻ गुज़िरियल वॾे अरसे खां NH पारां तामीर थींदड़ जेको रोड है उनजो तामीराती कम बंदि पियल आहे। मुसलसल एहतजाजनि बाद इलाइक़े वासियुनि रोड एक्शन कमेटी जोड़े एक वॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं प्रेस उमरकोट जो धरणो आयो है। रोड एक्शन कमेटी के अॻवाननि अली रज़ा राजड़ ऐं क़ौम परस्त अॻवाननि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि उन में शिरकत कई आहे, जिन में हाजी सांद, गुल बजीर, मियार बंगलानी, भलेरनो राजड़ ऐं गुलसन पली समेत मुख़्तलिफ़ अॻवान सियासी समाजी तंज़ीमनि जा कारकुन वॾे तइदाद में हिन धरणे में शरीक थिया आहिनि ऐं प्ले कार्ड हथनि में खणी हिननि मुतालबो कयो आहे त गुज़िरियल केतिरे ई अरसे खां राजा रस्ती लॻ जेको ही NH जो रोड आहे उनजो तामीराती कम बंदि हुजण जे करे हादसा रोड मामूल बणियल आहिनि ऐं इलाइक़े वासियुनि खे अच वञ में तमामु घणी तकलीफ़ आहे। हिननि मुतालबो कयो आहे त आला इख़्तियारनि खां, NH इख़्तियारनि खां ऐं वफ़ाक़ी हुकूमत तोड़े सिंध हुकूमत जे आला अमलदारनि खां त फौरी तौर ते मामले जो नोटिस वठी इहो जेको रुकियल कमु आहे रोड जो उहो फौरी तौर ते शुरू करायो वञे त जीअं इलाइक़े जे तकलीफ़ुनि मां, इलाइक़े जे जेके माण्हू आहिनि उन जे तकलीफ़ुनि मां जेका असां कुझु छुटकारो अची सघे। जी इलियास, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।